प्यारा दोस्तों, अज मां न्यू जर्सी सिंध हाउस मां नौजवान IT प्रोफेशनल नबील अंसारी सां गॾु आहियां। अचो त IT ऐं H1 वीज़ा जे हवाले सां नबील सां कुझु ॻाल्हि ॿोल कईंदा। नबील, सभ खां पहिरीं दोस्तनि खे टाइम ॾियण लाइ वॾी महिरबानी। पहिरियों क्वेश्चन मुंहिंजो तव्हां खां तव्हांजे बारे में आहे, मुख़्तसरन पंहिंजो तारुफ़ कराईंदा। साईं, मुंहिंजो नालो नबील अंसारी आहे। हाला डिस्ट्रिक्ट मटियारी खां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं मूं पंहिंजी प्राइमरी एजुकेशन हाल मां हासिलु कई ऐं उन खां पोइ मुंहिंजी जेका मिडिल खां वठी बैचलर साइंस जी एजुकेशन इस्लामाबाद जी आहे ऐं बैचलर्स कंप्लीट करण खां पोइ आउं हिते स्टूडेंट वीज़ा ते US में अची वियुसि मास्टर्स करण लाइ। मास्टर्स मूं हितां इंफॉर्मेशन सिस्टम्स में कई ऐं उन खां पोइ मूंखे सिस्को में जॉब मिली ऐं सिस्को में जॉब कई। ठीकु आहे। ॿियो सुवाल इहो आहे, तव्हांजी पंहिंजी पर्टिकुलर फील्ड जे हवाले सां त अगरि जेके सिंध में दोस्त रहनि था उहे अगरि इन में जॉब हासिलु करणु चाहिनि त उन्हनि जे लाइ कोई टिप्स ऐं तरीक़े सभिनी खां वॾी टिप जेका स्पेशली अगरि आउं पंहिंजी फील्ड जे बारे में ॻाल्हि कयां त आउं बेसिकली नेटवर्क इंजीनियर आहियां, राइट। ऐं हिन फील्ड में जेका मेन इम्पोर्टेंस रखे थी उहा आहे तव्हांजी सर्टिफिकेशन। तव्हां वटि मुख़्तलिफ़ वेंडर्स आहिनि, जूनिपर आहे, सिस्को आहे, उनजी सर्टिफिकेशन हुअणु तमामु घणियूं ज़रूरी आहिनि ऐं बेसिकली अगरि तव्हांजे नाले सां गॾु का न का सर्टिफिकेशन लॻल आहे त उहा तव्हांजी वर्थ खे डबल ट्रिपल थी करे छॾे US में एज़ वेल एज़ यूरोप में। सो ऑब्वियसली आउं त रिकमेंड ईअं ई कंदुसि जेके बि भाउर ॾिसनि पिया उहे सभिनी खां पहिरीं त सर्टिफिकेशन करण जी कोशिशि कनि। CCNA बेसिक लेवल ते CCNA आहे, उन खां पोइ तव्हां प्रोफेशनल खे अचो था CCNP CCI को बि ट्रैक खणी था सघनि, बट आउं रिकमेंड इहो कंदुसि एटलीस्ट तव्हां CCI हुजे अगरि तव्हां ॿाहिरि मूव थियणु चाहियो था। ठीकु आहे। ॿियो इहो सुवाल जेको टियों आहे उहो इहो आहे त जेके एम्प्लॉयर या रिक्रूटर इंटरव्यू कंडक्ट कंदा कैंडिडेट्स जो, उन में जेको बल्क पार्ट जे क्वेश्चन जो आहे कहिड़े हवाले सां उहे सुवाल हूंदा ऐं उन्हनि जी तयारी दोस्त कीअं कंदा? बेसिकली उहा शइ डिपेंड करे थी त कहिड़ी जॉब आहे, उन जॉब जी डिस्क्रिप्शन छा आहे जंहिंजे लाइ तव्हां इंटरव्यू कयो। US जो बेसिकली ट्रेंड इहो रहियो आहे शुरू खां ई त हू बेसिकली प्रोडक्ट खे ॾिसंदा आहिनि ऐं प्रोडक्ट बेस्ड टेक्नोलॉजी खे वधीक डिस्कस कंदा आहिनि इंटरव्यू में। तो से फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां हिकिड़ो डेटा सेंटर इंजीनियर लाइ तव्हां अप्लाई कयो आहे, उनजो इंटरव्यू वठो त बेसिकली US में माण्हू हिनखे नेक्सस लाइन ऑफ स्विचिस खे वधीक ॾिसंदा आहिनि, सिस्को टेक्नोलॉजी जी ॻाल्हि करे, ऐं उन जे मथां क्वेश्चन्स मोस्टली हुनजा हूंदा आहिनि। सो आउं इहो ई रिकमेंड कंदुसि त तव्हां जेतिरो वधीक स्टडी करे था सघो, आइडेंटिफाई योर प्रोडक्ट। तव्हां पंहिंजे जंहिं बि प्रोडक्ट जे बारे में इंटरव्यू ॾियो था उनजी डेप्थ में वञो, सभु उन जूं टेक्नोलॉजीज़ रिव्यू करियो ऐं उन ते ई पंहिंजा क्वेश्चन्स जेके आहिनि उनजा आंसर प्रिपेयर करियो। जॉब मार्केट कीअं आहे USA में, तव्हांजी पर्टिकुलर फील्ड? तमामु असल में US में तमामु घणी रिक्वायरमेंट आहे, इलाही जॉब्स आहिनि ओपन जेके कंपनीज़ ॻोल्हियूं थियूं वॾियूं वॾियूं, यूनिपर, सिस्को, अरिस्टा नेटवर्क्स, इन्हनि खे माण्हू खपनि इलाही जेके एक्सपर्ट हुजनि नेटवर्क इंजीनियर में। ऐं राइट नो उन्हनि जे लाइ हिकिड़ो इंडिया ई अहिड़ो कंट्री आहे जितां उन्हनि खे सॼो अहिड़ो माण्हू मिलंदा। पाकिस्तान में तमामु घटि माण्हू आहिनि हिन फील्ड में। त बेसिक रिक्वायरमेंट छा आहे जॉब वठण लाइ? बैचलर इज इनफ आहे ऐं कुझु सर्टिफिकेशन या मास्टर्स करणु? बैचलर्स जेका आहे इनफ आहे, पर सर्टिफिकेशन जेका आहे उहा तव्हांखे मस्ट हुअणु खपे। पोइ हिते अचण लाइ H1 वीज़ा जी ज़रूरत आहे, उहो कीअं हासिलु कंदो? सो हिकिड़े दफ़ा तव्हां वटि सर्टिफिकेशन अची वञे, ठीकु, उन खां पोइ तव्हां इंटरनेशनल स्टैंडर्ड जे हिसाब सां पंहिंजी रेज़्यूमे ठाहियो ऐं मुख़्तलिफ़ जॉब पोर्टल्स ते अप्लाई करणु शुरू करियो US में ऐं यूरोप में। जेॾी महिल रिक्रूटर्स उहे रेज़्यूमे ॾिसंदा आहिनि ऐं स्पेशली हुनखे ॾिसण में अची वञे त हिन माण्हू जो सर्टिफिकेट बि आहे त पोइ हू उनखे अट्रैक्ट कंदा आहिनि, हुन सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं कुझु राउंड्स हूंदा आहिनि इंटरव्यूज़ जा, उहे अगरि राउंड्स तव्हां पास करे वरिता उन खां पोइ हू तव्हांखे H1 स्पॉन्सर करण लाइ तयार थी वञनि। पर ऑब्वियसली रिक्वायरमेंट इज़ के तव्हांखे पहिरीं उहो इंटरव्यू क्रैक करणो पवंदो, तव्हांखे उहा जॉब हासिलु करणी पवंदी ऐं सॼो प्रोसेस थ्रू स्काइप थ्रू फोन इंटरव्यू ते थींदो। तव्हांखे हिकिड़े दफ़ा जॉब जेका आहे ऑफर थी वई, उन खां पोइ तव्हांखे आराम सां H1 मिली वेंदी। ठीकु आहे। आख़िर में दोस्तनि खे पंहिंजे वर्ड्स में, नौजवाननि खे ख़ासि करे जेके यूनिवर्सिटी में हीअं आहिनि प्लस जेके फ्रेश ग्रेजुएट आहिनि या जेके कुझु सालनि जो एक्सपीरियंस आहे, उन्हनि लाइ मैसेज? उन्हनि लाइ मैसेज मां ॾींदुसि स्पेशली जेके हींअर यूनिवर्सिटी में आहिनि या जेके फ्रेश ग्रेजुएट्स आहिनि त पंहिंजी हिकिड़ी फील्ड डिसाइड करियो। तव्हांखे अगरि नेटवर्क वारी साइड ते वञो, नेटवर्क वारी साइड ते हींअर खां कमु करणु शुरू करियो। अगरि तव्हांखे लॻे थो त न तव्हां प्रोग्रामिंग सां वधीक बेस्ट रहियो, तव्हांजी स्किल्स उन साइड ते वधीक सुठियूं आहिनि त तव्हां हींअर खां ई उन शइ जे बारे में प्रिपेयर करणु शुरू कयो। सर्टिफिकेशन्स कयो
ट्रेनिंग वीडियोस जाम आहिनि इंटरनेट ते उहे ॾिसो पंहिंजो पाण खे ट्रेन करियो इन सिंपल वर्ड्स आई वुड से कि ब्रश अप योर स्किल्स सही ऐं जेके एक्सपीरियंस आहिनि उहे दोस्त उन्हनि दोस्तनि लाइ आऊं इहो ई रिकमेंड कंदुसि त बसि लॻा पिया हुजो ऐं अगेन सर्टिफिकेशन आउं बार बार ज़रूरु ॿुधायां छो जो यूएस में रहां थो जॉब करियां थो हिन खां सर्टिफिकेशन खां वधीक ॿी का शइ न आहे जेका तव्हांजी वर्थ हिननि कंपनीज़ खे आहे ठीकु थैंक यू सो मच दोस्तो तव्हां इहो शॉर्ट वीडियो ॾिठो नबील जो जेके बि IT जा दोस्त आहिनि अगरि को बि हुनखे क्वेश्चन हुजे फील फ्री टू आस्क कमेंट मूंखां पुछनि या नबील खां पुछनि उम्मीद कंदुमि त तव्हांखे वणंदो थैंक यू सो मच नबील थैंक यू थैंक यू Subscribe to channel and press the bell icon for the latest updates.